सॼे मुल्क जियां हैदराबाद में भी जश्न आज़ादी तैयारियों वडे जोश ऐं जज्बे से जारी आहिनि। शहर के मुख़्तलिफ़ रोडन ऐं रस्तन ते ख़ास स्टॉलन तां शहरी पाकिस्तान जा झंडा, बेज, झंडियों, शर्टूं ऐं टोपियुनि समेत पाकिस्तानी परचम वारियूं शयूं ख़रीद करे रहिया आहिनि। बस ये तैयारियों हाणे अॼु खां ई शुरू आहिनि। सुभाणे जो ॾींहुं आहे, वरी 2 ॾींहं आहिनि असां वटि। असां माना 14 अगस्त वारे ॾींहुं ते बि सेलिब्रेट कंदासीं, केक वेक कटींदासीं बाक़ाइदे। खुशी तो बहुत है, हर साल ऐसे ही आते हैं सब, बहुत खुशी है। आज़ादी के साल भी हर साल की तरह खुशी से मनाएंगे। पहले से जनाब खरीदारी बहुत ज़्यादा है और ये अफराते ज़र या जो भी कह लें महंगाई, ये खुशियों के आड़े में नहीं आ रही है। पाकिस्तान से लोगों की मोहब्बत, सिंध के लोगों की मोहब्बत, हैदराबाद के लोगों की मोहब्बत, और जब से हुकूमत ने कश्मीर को पाकिस्तान में शामिल किया है, क्या कहने जनाब, खुशियाँ दोबारा हो गई हैं। पाकिस्तान जिंदाबाद। नंढे वॾे के मुसलमान जेके बि उन्हनि खे 14 अगस्त जी वॾी खुशी आहे ऐं इंशाअल्लाह ये खुशियूं क़ाइम दाइम रहंदियूं। शहरिन जो चवण है तो हू आज़ादी वारो जश्न मल्हाइण लाइ पुरजोश आहिनि ऐं पंहिंजे घरनि तोड़े पाड़नि खे पाकिस्तानी परचम सां सिंगारे वतन अज़ीज़ सां मोहब्बत जो इज़हार करे रहिया आहिनि। कैमरामैन नसीब बिन सां गॾु फेरोज़ बबर, सिंध TV न्यूज़, हैदराबाद।